पाकिस्तान में कपिड़नि जा ब्रांड मौसम जे तब्दील थियण सां या साल जी अहम तारीख़ुनि ते सेल लॻाईंदा आहिनि। हिन सेल में आम तौर ते 40 खां 50% ताईं रियायत ॾिनी वेंदी आहे, जंहिंमां ब्रांड जा वाहिपेदार फ़ाइदो हासिल कंदा आहिनि। पाकिस्तान में औरतुनि जे कपिड़नि जो मशहूरु ब्रांड सेफायर आहे, जंहिं पंहिंजे समूरनि कपिड़नि ते 50% रियायत जो ऐलान कयो। घणो करे अहिड़ियूं सेल्स औरतुनि जे ब्रांड्स ते लॻायूं वेंदियूं आहिनि, जिते अवाम जी पीउ सबबु बदनज़मी जा वाक़िया बि पेश ईंदा रहंदा आहिनि। रावलपिंडी में जॾहिं हिक ब्रांड जी सेल लॻी हुई त औरतूं पाण में विढ़ी पयूं हुयूं ऐं हिक ॿिए जा वार पटे रहियूं हुयूं। औरतुनि जे झेड़े में मर्द बि लही पिया हुआ ऐं पुलिस झेड़ो टारियो हो। हिन भेरे सेफायर पारां जॾहिं सेल जो ऐलान कयो वियो त अवाम ब्रांड जी वेबसाइट जो रुख़ करे वरितो। मुबैना तौर ते वॾे पैमाने ते अवाम पारां वेबसाइट जो दौरो करण सबबि वेबसाइट क्रैश थी वई। जेके वाहिपेदार वेबसाइट ताईं रसाई हासिल करण में कामयाब थिया, उन्हनि खे हर शइ आउट ऑफ स्टॉक यानी मौजूदु न आहे या ॿीहर कोशिश करियो जो जवाबु मिलियो। अहिड़ो जवाबु ॿुधी औरतूं मछिरजी पियूं त हीउ कहिड़ो मज़ाक़ आहे। हिक पासे सेल लॻल आहे, ॿिए पासे 5 मिंटनि में हर शइ आउट ऑफ स्टॉक थी वई। औरतुनि इल्ज़ाम लॻायो त सेफायर इहो सिधो संओं ड्रामो कयो आहे, का बि सेल वग़ैरह न आहे, हुननि अवाम खे धोखो ॾिनो आहे। कुझु वाहिपेदारनि जो ख़्यालु आहे त रुॻो 30% शयूं हक़ीक़ी विकिरो थियनि थियूं, 70% कूड़ हूंदो आहे। ख़्यालु रहे त सेफायर जी हिक सेल ऑनलाइन स्टोर्स बदिरां फिज़िकल स्टोर्स ते बि लॻंदी, जंहिं लाइ औरतुनि ख़रीदारी जी तयारी पकड़ी वरिती आहे। हाणे ॾिसणो पवंदो त सेफायर ठगी करे रहियो आहे या इहा माण्हुनि जी ग़लतफ़हमी आहे। खणी कुझु बि हुजे, ब्रांड खे जेकॾहिं वाहिपेदारनि जो ख़्यालु आहे त खेनि पंहिंजी वेबसाइट खे क्रैश थियण खां बचाइणो पवंदो। ॿी सूरत में तनक़ीद करणु औरतुनि जो हक़ आहे।